अस्सलाम वालेकुम दोस्तों कीअं आहियो ठीक आहे ख़ुशि आहियो उम्मीद आहे दोस्तों ख़ैरियत सां हूंदा दोस्तों। अॼु जो वीडियो तमामु ज़बरदस्त थियण वारो आहे। जी हा दोस्तों, अॼु जो वीडियो आहे तव्हां ज़रूरु थंबनेल ते पढ़ियो हूंदो। अॼु जो वीडियो छाजे बारे में आहे? अॼु वीडियो तव्हांखे मां ॿुधाईंदुसि त तव्हां जेसि ते बिल्कुलु फ्रीअ में सभु कुझु इंटरनेट कीअं था हलाए सघो, जेसि ते बिल्कुलु फ्रीअ में व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम सभु कुझु तव्हां फ्रीअ में हलाए सघो था। जी हा दोस्तों, मां तव्हांखे प्रूफ करे ॾेखारींदुसि त इन करे वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, वीडियो खे स्किप न कंदा। तो वीडियो में अॻिते रहण खां पहिरियों अगरि तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे घंटी निशान ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल कंदा जी मुंहिंजी हर नई वीडियो तव्हां ताईं बराबरि पहुची सघे। सब्सक्राइब करण में तव्हांजो कोई बैलेंस त कोन ईंदो, पर मुंहिंजी काफ़ी सारी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हां लाइ ज़बरदस्त। त जी दोस्तों, लाइ तव्हांखे हिकु एप्लीकेशन जी ज़रूरत पवंदी। एप्लीकेशन कहिड़ी आहे? जो नालो आहे VPN मैजिक। तव्हां मुंहिंजी स्क्रीन ते ॾिसी रहियो आहे त हुनजो जेका हिनजो जेको इंटरफेस आहे, हुनजो जेको नालो आहे VPN मैजिक, हुनजी लिंक मां तव्हांखे डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदुसि। हुन तव्हां इज़ीली डाउनलोड करे सघो था। त मां पहिरीं तव्हांखे प्रूफ करे ॾेखारियां त मूं वटि हिन वक़्तु कनेक्टेड न आहे, मूं वटि कनेक्टेड न आहे थियल। हीअ ॾिसी सघो था मूं वटि हिन वक़्तु मोबाइल जी डेटा आहे उहा खुलियल आहे। मां तव्हांखे पहिरीं ॾेखारियां त मूं वटि व्हाट्सअप हले थो या नथो हले। हीअ ॾिसी सघो था तव्हां मूं वटि व्हाट्सअप हले थो या नथो हले। पहिरियों मां तव्हांखे प्रूफ करे ॾेखारियां त मूं वटि वीडिया डाउनलोड थियनि था या नथा थियनि। मां तव्हांखे पहिरीं ॾेखारियां, ॾिसी सघो था मूं वटि वीडियो डाउनलोड थियनि था या नथा थियनि। मां पहिरीं तव्हांखे इहो ॾेखारियां हिन वक़्तु उहा VPN जेका आहे उहा मूं वटि कनेक्ट न आहे थियल। त पहिरीं असां इहो ॾिसंदासीं त हीउ कमु करे थो या नथो करे। हिन वक़्तु मूं वटि कनेक्टेड न आहे थियल। हीअ ॾिसी सघो था मूं वटि हीअ वीडियो जेके आहिनि डाउनलोड न पिया थियनि। कोई बि वीडियो मां हिते हणां त मूं वटि डाउनलोड न थींदो। तव्हां ॾिसी सघो था हीअ जेको वीडियो मां हयो ॾिसो मूं वटि डाउनलोड थिए थो या नथो थिए। मां कहिड़ो खणी वीडियो हणां, फोटो हणां, कुझु बि मूं वटि डाउनलोड न थींदो। हीअ मूं वटि हिन कनेक्टेड न आहे थियल। पहिरीं असां हिनखे कनेक्ट कंदासीं। कनेक्ट कीअं करणी आहे? हिनखे ओपन करणो आहे। ओपन करण खां पोइ तव्हांखे हिन तरह इंटरफेस नज़र ईंदो। रिमोट ओपन थी रही आहे, कुझु देरि तव्हांखे वेट करिणो पवंदो। पोइ हिन तरह इंटरफेस आहे। हीअ ॾिसी सघो था मूं वटि हे जेके हेठों लॻी पिया आहिनि 175 MB मूं वटि फ्री डेटा जेको लिखियो पियो आहे 175 MB। तव्हां जीअं हिनखे ओपन कंदा तव्हांखे त 500 MB फ्रीअ में मिलंदी। जीअं मूंखे फ्रीअ में 500 MB फ्री मिली, जंहिं मां हाणे यूज़ करे बाक़ी 175 MB मूं वटि अञा पई आहे। त पहिरीं तव्हांखे हिन MB कीअं वठिणा आहिनि जेको तव्हांखे नज़र अची रहियो आहे गेट फ्री डेटा। सभ खां पहिरीं तव्हांखे इन ते क्लिक करिणो आहे। इन ते क्लिक करण खां पोइ तव्हांखे हिन तरह जो इंटरफेस नज़र ईंदो। उन खां पोइ तव्हांखे हिन में कहिड़ियुनि शयुनि ते MB मिली सघंदा। गेम खेॾी बि हिन में MB वठी सघो था ऐं डेली चेक इन करे बि MB वठी सघो था। ऐं फीलिंग लकी इन ते बि क्लिक करे MB वठी सघो था। इन ते तव्हां पंहिंजे दोस्तनि खे इनवाइट करे बि हिन ते MB वठी सघो था। इन खां पोइ वीडियोज़ वॉच करण ते MB वठी सघो था। ऐं इन खां पोइ हीअ जेको तव्हांखे नज़र अची रहियो आहे कंप्लीट ऑफर्स, इन ते क्लिक करे तव्हां MB वठी सघो था। हर हिक ते तव्हांखे 100 MB जेका आहे उहा फ्रीअ में मिलंदी। उन खां पोइ हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदुसि तव्हांखे हिनखे कनेक्ट कीअं करिणो आहे। त जी हा दोस्तों, हीअ जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो, हीअ जेको वॾो ऑप्शन हिते तव्हां ॾिसी रहिया आहियो त सभ खां पहिरीं तव्हां इन ते टैप करिणो आहे। इनखे टैप करण खां पोइ थोरी देरि सर्चिंग करणी आहे। सर्चिंग खां पोइ ॾिसी सघो था तव्हां कनेक्टेड थींदी। ॾिसी सघो था मूं वटि कनेक्टेड थी चुकी आहे। ऐं मथे बि मूं वटि ॾिसिजो त VPN जो ऑप्शन नज़र अची रहियो आहे। मथे तव्हां ॾिसंदा डेटा विझाए ते त VPN जो ऑप्शन नज़र अची रहियो आहे। ऐं मां हाणे वरी तव्हांखे प्रूफ करे ॾेखारींदुसि छा हाणे हीउ कमु करे थो या नथो करे। वरी असां पंहिंजे व्हाट्सअप खे ओपन कंदासीं। व्हाट्सअप खे ओपन करण खां पोइ मां हितां कोई बि वीडियो सिलेक्ट कयां थो, कहिड़ो खणी वीडियो हुजे। जीअं त मां हीअ वीडियो तव्हांखे ॾेखारियां थो। त हीअ ॾिसो दोस्तों, मूं वटि वीडिया जेके आहिनि उहे डाउनलोड थियनि था पिया। हीअ ॾिसी सघो था तव्हां। त पहिरीं असांजी कनेक्ट न थियल हुई त वीडिया कुझु बि न पियो अचे, पर हाणे जेको हीअ ॾिसी सघो था तव्हां मूं वटि वीडिया डाउनलोड थियनि था पिया। कहिड़े बि खणी वीडियो माणा या फोटो माणा त हीअ ॾिसी सघो था जेके साॻियो वीडियो असां डाउनलोड न पिया थियनि। हीअ मूं वटि डाउनलोडिंग जेका आहे उहा स्टार्ट थी चुकी आहे। तव्हांजे साम्हूं आहे। मां तव्हांखे प्रूफ सां ॾेखारियां थो पियो त मूं वटि डाउनलोडिंग जेका आहे हीअ ॾिसी सघो था तव्हां। अहिड़ी तरह सां तव्हां पंहिंजे जैज़ जी सिम ते फ्री इंटरनेट हलाए सघो था। हीअ ॾिसो मथे तव्हांखे VPN नज़र ईंदो हूंदो। अहिड़ी तरह सां तव्हां पंहिंजी जैज़ जी सिम ते फ्रीअ में इंटरनेट हलाए सघो था। मां व्हाट्सअप खां सवाइ पंहिंजे यूट्यूब खे ओपन कयां थो। यूट्यूब मूं वटि बि हिन वक़्तु हले थो या नथो हले। हीअ तव्हां ॾिसी सघो था त मूं वटि यूट्यूब बि फ्रीअ में हली रहियो आहे। त इन खां पहिरियां त न पियो, पर हिन वक़्तु ॾिसी सघो था तव्हां यूट्यूब मूं वटि फ्रीअ में हली रहियो आहे। त
उम्मीद तो कहता हूँ कि वीडियो ज़रूर पसंद आई तो वीडियो के लाइक करना है, चैनल के सब्सक्राइब करना, सब्सक्राइब सां घंटी निशान ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल करना जी मुंहिंजी हर नई ईंदड़ वीडियो तव्हां ताईं बर वक्त पुॼी सघे। मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त पंहिंजे व्यूअरनि ते ज़बरदस्त वीडियो ॾेखारींदो रहां ऐं मुंहिंजा व्यूअर्स उन मां फ़ाइदो वठी था सघनि। त मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।